नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त क़रबला जे शहीदन खे भेटा पेश करण लाइ कशमोर ज़िले में محرالحرام जे हवाले सां जलूस ऐं मजलिसनि जो प्रोग्राम तरतीब ॾिना विया आहिनि, जंहिं लाइ सॼे ज़िले अंदरि सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम। मातमी जलूस सिक्योरिटी ऐं निगरानी जो अमल जारी है। सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण जे लाइ डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी, रेंजर्स कर्नल जावेद कंदकोट, कशमोर बडाणी बख्शापुर में हलंदड़ मातमी जलूस सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। योमी आशूरा ते डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी, रेंजर्स कर्नल जावेद जलूसनि जी सिक्योरिटी जो इंतज़ाम जो जाइज़ो वरितो। इन मौक़े संदसि चवणु हो त محرالحرام अज़ीम ऐं बरकतनि वारो महीनो आहे ऐं वाक़े करबला सबर, तहमुल ऐं कुर्बानी जी लाज़वाल मिसाल आहे, जंहिं जो तारीख़ में मुतबादिल को बि मिसाल नथो मिले। असीं वाक़े करबला जे पैगाम ते अमल पैरा थी कामयाब ज़िंदगी गुज़ारे दुनिया ऐं आख़िरत जे लाइ भलाई हासिल करे सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।